PPMA ने मीर आमिर खान मक्सी चयो आहे त कालाबाग डैम मॉल घोड़ो आहे जंहिंखे मुल्क जूं 3 असेंबलियूं रद्द करे चुकियूं आहिनि। हू गैर मुल्कियुनि खे क़ौमी सुञाणप कार्ड ॾियण वारे ऐलान खे रद्द करनि था। तालके प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे MA ने मीर आमिर खान मक्सी चयो त हू शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जे नज़रिये जा वारिस आहिनि। सिंध में सिहत, तइलीम ऐं अमन अमान जो क़याम पीपल्स पार्टी जी अमली तरजीहनि में शामिल आहिनि। एक सवाल के जवाब में हुन चयो त मीर नादिर मक्सी के वॾे वज़ारत या सीनियर वज़ीर जो उहिदो मिलण घुर्जे। MPA सरदार खान चांडियो पिण वज़ारत जे अहलियत रखे थो। PP क़यादत के अहिड़ो फ़ैसिलो करण घुर्जे। आमिर खान मक्सी चयो त वफ़ाक़ जूं पॉलिसियूं अञा ताईं वाज़े न कयूं वयूं आहिनि। अवाम तब्दीली जो इंतज़ार करे रही आहे। कालाबाग डैम मॉल घोड़ो आहे जंहिंखे मुल्क जूं 3 असेंबलियूं रद्द करे चुकियूं आहिनि। उन मौके ते PP तालके सदर ऐं चेयरमैन टाउन कमेटी इंजीनियर खान मोहम्मद फुलपोटो, PP अॻवान मंजूर कादिर कांधड़ो, एजाज़ अहमद शेख ऐं ॿिया साणस गॾु हुआ।